अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला रसूलिहि सय्यदना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि अजमाइन। अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इन्नमल मुअमिनूना अल्लज़ीना इज़ा ज़ुकिरल्लाहु वजिलत क़ुलूबुहुम व इज़ा तुलियत अलैहिम आयातुहु ज़ादतहुम ईमानन व अला रब्बिहिम यतवक्कलून। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीम। दोनों जहां में तुझे मतलूब कर आराम रहे तो फिर उसका दामन थाम ले जिसका मोहम्मद नाम है। मोह मिठे महबूब जो जियरे पस्यो जिन मोए मथा तन नाए हरफ हिसाब जो। तू समो आऊं कंदरी मुंह में ऐब लख मुझे हाल जी तो के सब आए परख कारण रब अलख मता मोहम्मदी। वॾा वण वणकार जा जित पानी खयम न पा जबल जलदायूं करे तिख ॾेखारे ता लगन लुखूं लतीफ़ चए माज़ूरन मथा उत मोहम्मद हो त हली आ जित हब में होंद से हेकल। बिरादरान इस्लाम व बिरादरान अजीज, बारी ताला जे कलाम मजीद नाइसी पारे सूरत अनफाल जिकरी बरकत भरी आयत से गुरिता भलारी जमात के मु तिलावत कई शाल बारी ताला मु गुनहगार के इन कुरान करीम जे आयत जो लफ्ज़ी तर्जुमो ऐं हक बयान कर जी तौफीक अता फरमा। थोड़े टाइम जे अवां बुजुर्गन के अर्ज़ है मुझो हां थोड़ी देर जे ला खामोश रहो तो इंशाअल्लाह अल्लाह उन जे रसूल जो फैज़ तवां ताईं पहुचाण जी वॾे में वॾी कोशिश कंदासूं। हड़ई परेशानियों अल्लाह कंदो तवां जो हल थी वेंदी। बाबा एॾे तवज्जो कजो मूंॾे तवज्जो कजो विराज जा माण्हू सॼो ॾींहुं ईंदा वञे थोरे टाइम जे अनमोल हीरा खणी तवां वटि आया आहियूं। ही माइट आहिनि माइट आखिरी उम्र में जॾहिं ईंदो आहे 100 वरियनि जी उम्र पूरी थिए पोइ बिस्तरे ते ईंदो आहे त पंहिंजे औलाद खे चवंदो बाबा मुंहिंजे घर में वेह। बिस्तरे उन औलाद सां पंहिंजे माइट चवंदो त बाबा मुंहिंजी वसियत तोखे करे वञा तोखे नसीहत करे वञा सभु ज़िंदगी जा मरहला तय करे आयो आहियां। गर्मियों सर्दियों अगाइयों सगाइयों दोस्त दुश्मन आओ सब मरहला तय करे आयो आहियां। बच्चा आओ जान छॾे अल्लाह ॾे राही थी तो वञा आओ तोखे नसीहत हिन नुक्ते जी पूरी मुझे जिंदगी जो नतीजो तोखे ॿुधाए तो वञा। हीअ वाट वठंदे त अब्बा तोखे तकलीफ़ कोन थींदी तुझी दुनिया ऐं आख़िरत ॿई जहान मोचारा थी वेंदा। माइट बाबा हिकिड़े नंढिया वही रहो बाबा हाणे चुरपुर छॾे ॾियो मुंहिंजो ज़हन कुदरती फिरियो वञे अवी तव्हां थोरो हुनखे सभु जेका शइ चिंता ते 2 मिंट लाइ ख़ामोश करियो ऐं यकीन सां तव्हांखे मदीने जे सरदार जे हुज़ूर में वठी थो हलां। ओला माइट औलाद खे धोखो कोन ॾींदो। ही मुझो पुट आहे ऐं इन सां इटकी मिटकी कहिड़ी कंदुसि हिन सां फिराद कहिड़ो कंदुसि जेको दब ॾसींदुसि उहो हक़ ऐं सच ऐं सिधो ॾसींदुसि। शाबाश समझी विया इन नुक्ते खे। हाणे दुरूद पढ़ो त अॻिते तव्हांखे वज़ाहत करे ॿुधाए थी इहो नुक्तो छो पेश कयो। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैहि या हबीब अल्लाह। वरी हिकिड़ो मर्तबो सल्लल्लाहु अलैहि या
तव्हां मुंहिंजी ॻाल्हि खे सम्झे विया त माइट पंहिंजे औलाद खे धोखो न ॾींदो, इटके मिटके न कंदो। मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, ज़िंदगी जे मरण जो वाक़ुफ़ उहो नुक़्तो आख़िर में वसियत करे वेंदो। अपा हीअ वाट वठिजा। अहिड़े तरीक़े सां असांजो मुर्शिद बि असांजो माइट आहे, हक़ीक़ी माइट अल्लाह जो हबीब मोहम्मद मीरा। अल्लाह ताला कुरान करीम में फरमायो, इन्ना आतैना कल कौसर। ऐ मुझा प्यारा हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, वो अल्लाह करीम तोखे कसरत वारी औलाद अता फरमाया। ये उम्मत तो हबीब मोहम्मद करीम जी औलाद आए। असी राह भुलजी वयासे, हिकड़ी मुसीबत मां निकरो वरी ॿी मुसीबत में फाथा पियायो, ॿी मुसीबत मां निकरो त टे मुसीबत में फाथा पियायो। मूं दिल में सोचो हिन दौर जे लिहाज़ खां अहिड़ो रस्तो वठो जो परेशानी मां जान छुटे। के बीमारियुनि में पकड़िया पिया, के रिश्तनि में झलिया पिया, के माल वजे में झलिया पिया। कहिड़ो रस्तो वठो? सलात भी पढ़ो पिया, नमाज़ भी पढ़ो पिया, कुरान करीम भी पढ़ो पिया, पर इन जे बावजूद असांजी परेशानी मां जान कोन थी छुटे। या रब करीम असांजी रहनुमाई फरमा, असांजी मदद फरमा। असीं रस्तो कहिड़ो वठो? परेशानी मां जान छुटे, धागा आज़ाद थिया, धागा जिस्म जा टुटिया पिया आहिनि। कहिड़ियुनि कहिड़ियुनि ख़तरनाक। अल्लाह साईं सम्झायो, अल्लाह साईं सम्झायो। ओ जेकॾहिं फ़क़ीर तोखे आसान रस्तो वठिणो आहे त आंडा आरामी थियनि, त पोइ तव्हां पंहिंजे वॾनि जो रस्तो वठो। ओ वॾा कहिड़े रस्ते विया? हे औलिया अल्लाह जा जेके रब करीम जा दोस्त आहिनि, उहे इन उम्मत जा ख़ैर ख़्वाह आहिनि। हाणे अचो पाइनि वॾनि जो रस्तो कहिड़ो आहे? ओ इमाम आरिफ़ीन रोज़े दणी, तूं असांजो हक़ीक़ी माइट असीं मुझी पिया आहियूं, काॾे वञो रस्तो वठे? इमाम आरिफ़ीन मलफूज़ात में लिखी वियो आहे। बच्चन के भी चयाई, मुरीदन के चयाई, तव्हां मुंहिंजी औलाद आहियो, जेको आऊं रस्तो अव्हां खे ॾेई वञा, इहो रस्तो तव्हां वठिजो त सभिनी परेशानियुनि खां जान छुटे वेंदी। ओ मखदूम मोहम्मद हाशिम, अल्लाह जो कामिल वली है, तोखे सलाम मिलिया गुंबद खिज़राम जा। असांखे रस्तो ॾेखार कहिड़ो वठो? ओ भिटाई घोट असांखे रस्तो ॾेखार। इमाम शरफुद्दीन बोसीरी रहमतुल्लाह अलैह असांखे रस्तो ॾेखार। हाणे अचो इन जे अचो इन अंगण ते मुंहिंजे हबीब ते दुरूद पढ़ो त इन्हनि रस्तो असांखे कहिड़ो ॾिसियो आहे। असीं वाट छॾे वियासीं, वरी उहा वाट वठंदासीं त आसानी सां पहुची वेंदासीं। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैहि या हबीब अल्लाह। वाह इमामुल आरिफीन हजरत रोज़े धनी रज़ी अल्लाह ताला अब्बा आऊं घर खां निकतुसि, रोड़े खां निकतुसि, कोटड़ी कबीर ॾे अचा पियो इल्म हासिल करण जे लाइ। तकलीफ़ थी पई, परेशानी थी वई, तबियत नासाज़ थी पई, इल्म भी हासिल करणो हो। पोइ 5000 मरतबा रसूलुल्लाह जे दरबार में दुरूद जो नज़रानो पेश कयो। पोइ या रसूलल्लाह मुझी मदद फरमा, सच्ची दिल सां अल्लाह
अल्लाह जे हबीब का मदद घुरियाई हुजूर पाक उन दर्द जी ताब थी उन्हें जी तकलीफ भी दूर कयाए तबियत में साध थी वे सुबह जो फरमाए तो अन पढ़ल भी पढ़ल थी पयस सब दरवाजा बंद थी वञनि रसूलुल्लाह जो दरवाजो हींअर भी खुलियो पियो आहे असांजो ईमान आहे हुजूर पाक असांजे इन इमाम बख्श आमदानी जे ॻोठ में पंहिंजो काज हले थो रसूलुल्लाह पंहिंजे काज खे ॾिसे बि पियो त ॿुधे बि पियो इन नुक्ते खे यादि रखिजां नुक्तो खणी तव्हां ताईं पहुचायां थो अल्लाह अल्लाह बाबा वही रहो पुटड़ा वही रहो बचड़ा वही रहो मुझी गाल के गिरा जिस ताईं जहाज रनवे करे अबा जिस ताईं अॻिते पोइते थींदो न पोइ इंशाअल्लाह ताला खणी तव्हां खे इंशाअल्लाह ताला हलंदासीं मदीने वारे साईं जे कचहरी में ॻाल्हि आहे वेसा जी खजानुल मारिफत में मो नुक्तो पढ़ो हज़रत पीर साईं तजर धनी जो सैयद सिफ़तुल्लाह शाह अवल उन्हें में लिखियो त हिकिड़े बादशाह के अल्लाह जी सिक थी त अल्लाह सां मिला अल्लाह सां केर मिलाए अतर जे हट ते अतर मिलंदो आहे कपड़े जे हट ते कपड़ो मिलंदो आहे सीमेंट जे हट ते सीमेंट मिलंदो आहे अल्लाह वारे जे हट ते अल्लाह मिलंदो आहे इहे अल्लाह वारा आहिनि जेके मखलूक खे अल्लाह उन जे रसूल सां मिलाईंदा आहे अल्लाह अल्लाह सां न अल्लाह वारा आहिनि जेके अल्लाह सां मिलाईंदा आहिनि अल्लाह जी सिक में वो बादशाह निकतो चोर एकड़ो मशहूर नामी गिरामी हो अची हिकिड़े झंग में बादशाही पेटी खणी सोन चांदी हीरा जवाहर मोती उहे खणी हाणे ऋण पट में वेठो आहे केर बि कोन्हे हाणे इते पेटी खे खोलिया ज़ेवरातनि खे ॿाहिरि कढिया परे खां ॾिसे पियो त हिकिड़ी वावर अचे पई धूड़ तस अचे पई घोड़नि ते माण्हू अचनि पिया बादशाह अचे पियो मुंहिंजा दी दोस्तो पेटी खे खामे में उछलाए मथे ककड़ ॾेई ईअं निमाज़ जोटियाए ची भॼंदुसि त बादशाह खां भॼी कोन सघां हाणे निमाज़ जो आदो वठा इन जो वसीलो निमाज़ जी अल्लाह अकबर करे ईअं वेठो अखी जे टिणी सां पियो निहारे बादशाह जो ॻाल्हि ॿुधो ॻाल्हि ही आहे अॻे पंहिंजा माइट चवंदा ऋण पटनि में जेके अल्लाह जी इबादत हेड़े ऋण में इबादत गुज़ारा यकीनन अल्लाह जो वली आहे ऐं उन जो मुरीद थींदो गोडा भली बिथा बिथा पैर नहीं नामी गिरामी चोरो समझियो जेको टिड़ी सा नियारे पियो ते जेको गोडा भली वेठो से मथण जे लाइ आयो सलाम वारा आए पैरन ते करे पयो तू मुखे मुझो मुरीद कर अल्लाह जा वली मुखे अल्लाह करीम जे सिका अल्लाह करीम जी तड़प है हकीकी मालिक क़यामत जो ॾियारे अल्लाह जो दीदार इयो थींदो जे चोॾे जे चट खे माण्हू ॾिसंदो आहे एड़ा आशिक हूंदा क़यामत जे ॾींहुं रब जी कुर्सी जे जी कुर्सी आहे कुर्सी जे रब करीम जे कुर्सी जे इर्द गिर्द वेठल हूंदा रब साईं फरमाईंदो तव्हां मुंहिंजी ज़ियारत तव्हां सभिनी कई हाणे जन्नत जूं हूरूं तव्हां जे इंतज़ार में वञो जन्नत ॾे चलो ॿुधनि पिया पर उथनि कोन पिया अल्लाह करीम फरमायो वञो जन्नत में अवां जे लाइ हूरो इंतज़ार पियो कनि मूं अल्लाह खां बि उहे दुआ घुरनि पियो त करीम रब असांजा घोट अचनि ज़ियारत कयो अल्लाह जी कचहरी मां केरु उथी करीम हकीकी मालिक जे लाइ अल्लाह साईं मलाइकनि खे को फरमाईंदो इन खे ज़ोरी संजीरन में चकड़े इन्हनि खे बेश्त में कीले वञी हड़ोस मलाइके इहे जंजीरूं खणी अचनि हे कुर्सी खे चबड़िया पिया बस मलाइके खे चिक ॿियो ख़ैर आहे
छिके मलाइक गीले 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 वठो वञनि पिया करीम रब थोची कचहरी मां केरु थिए जन्नत जे दरवाजे ते वरी फकीर ये सजीरन मां छडाए मलाइकन का वरी भगा जन रब करीम जे ज़ात पोया मलाइक जा फकीर वञनि पिया जान ॾिसे ओ मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो मुंहिंजे हबीब करीम जो इश्क दर्द आहे रब साईं ही सजी दुनिया हिकड़े पासे रे पर जेको दर्द असांखे इश्क जो ॾिनो न अल्लाह खुद चैन भी चवे पई जुसिया मोमन फइन नूर का तुतफी लहबी खुदा जो नालो थे मोमन ए आशिक़े रसूल जल्दी जल्दी लगे वन तो जे नूर जी लाइट मु दोज़ख जे आड़ा के बुझाई छडियो जल्दी लगे वञो खबर पवंदी मर्द मर्द मैदान से ईंदो अदा ओ मुंहिंजा सुहिणा मुंहिंजे हबीब ते दुरूद पढ़ ऐं तव्हांखे वाक़ियो बयान करियां जिते छॾियो आहे सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैहि या हबीब अल्लाह बादशाह तो सही कलंगी ला बादशाह ताज ला जोर जेको आहे वो तो चवे ए पेट ला तलवार रे घोड़ो ने हिकार कढी दिया तो कार में वेठो रो जेस ताई आऊं ना अचा तेस ताई तो के कार में रहणो वो तो घोड़ो भी छोड़े वयो तलवार भी खड़ी वयो सब गाल में बादशाह वेठो अन अल्लाह सा मिलन जे अल्लाह जी सिक में वेठो आ मुजाजी दोस्तों वेठो सिक में अल्लाह ताला हजरत ख्वाजा खिजर अलैहिस्सलाम के फरमायो ओ प्यारा ख्वाजा खिजर अलैहिस्सलाम जी मुझा मिठड़ा रब करीम इन बादशाह के जो तो जो मुझको मुर्शिदा ओ वली कोने चोरा तो वन पेजी बादशाह संभा तो के थोको नहीं वयो मुखे जो रब मोकलियो तो दे सलाम माण्या न वन ख्वाजा खिजर अलैहिस्सलाम आयो कार जे पुठिया बादशाह मुखे अल्लाह करीम मानियो है आ ख्वाजा खिजर अलैहिस्सलाम आया रब मुखे तोडी तलकीन जिला मोकलियो आ तो यो जो वली वली कोने यो चोर आ ऐ तो हलियो वन पेजी बादशाह संभाल खुदा जी खलक काने रयत के वनी संभाल उन बादशाह चयो आऊं तोखे सुञाणा कोन तो ओ ख्वाजा खिजर अलैहिस्सलाम जे करे मुझी हिदायत जेला तोखे अल्लाह ताला मोकलियो आ तो भले मुझो मुर्शिद चोर हुजे उन्हें के रब करीम तलकीन करे सके तो जेस ताईं उहो नहीं तो तेस ताईं आवता न हलंदस ख्वाजा खिजर अलैहिस्सलाम रब साईं बाहर निकतो रब साईं का करीम रबान हुक्म ही आई त मंजे न जो रब साईं फरमाए तो बादशाह जी नियत सच्ची आ इन जो वेसा पक्को आ इन जी यकीन आ त हाने हिय कर इन जो जो मुर्शिदा वो ठगी पियो चोर आ जेल ते सतरो बदियो रसो बदियो वेठो ठगी के छिके पियो फलाणे गोठ में वन के विलायत दैया नमा जान छड़ा इन के मोकल ते न बादशाह जे इन बादशाह जे सदके खुदा ने चोर के विलायत अता फरमाई सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैहि या हबीब अल्लाह हजरत पीर साहब रोज़े धनी फरमायो अब्बा रसूलुल्लाह जो दरवाजो अल्लाह जो दरवाजो कुरान करीम में रब दगुड सिवा वनो अनहुम इज़लमु अनफुसहुम जाऊका केड़ो भी गुनाह कयो थई अलाए खून कया थई अलाए चोरी कयो अलाए केड़ा केड़ा कम गुनाह जा कया थई के इन गुनाह में को कैद कोन है पर हाने पुशेमान थियो तो अल्लाह के परचाया और रब तो के कुरान करीम में रस्तो दसिया तो मुझे हबीब जे दरवाजे ते अचो या रब करीम मिस्कीन आयो उन दरवाजे ते किए पहुंचो किथा लख रुपया आणो लख रुपया आणो जो रोजे रसूल ते पहुंचो अल्लाह ताला फरमाए तो मुझे हबीब जी निगाह पूरी कायनात मथे अन्नबी औला बिल
बिलमोमिनीन मिन अनफुसिहिम मुझो हबीब तो जो सातो का परतिया तो जे साका मुझो हबीब तो के वेझोआ छा कर दिल जो मो रसूलुल्लाह ने कर डर रंग जी वेंदा हला दिल जे मो सा अल्लाह जे वली रस्तो ॾिस वलियन जो ॾिस असांखे दॿो कहिड़ो न से विया आहिनि तूं छो परेशान थियो आहे सब दरवाजा बंद थी वञा कसम आहे रब करीम जो जेको मलफूज़ात जो वाक़ियो ॿुधाए इन में ॻाल्हि आहे तूं वेसा कर यार तूं निमाज़ पढ़ंदो आहे दुरूद पढ़ंदो आहे सब अल्लाह ला रोज़े धणी रज़ी अल्लाह ताला मलफूज़ात शरीफ़ में लिखियो शेख शिबली कामिल वली आहे अचे पियो हिकिड़े रस्ते मथां त बाज़ार जे विच ते हिकिड़ो भाई ते पीर सन टंगियो पियो आहे भाई आई पई आहे ऐं टंगियो पियो आहे शेख शिबली रहमतुल्लाह अलैह अल्लाह जो कामिल वली आहे दस्तार लाथई खलीफा गॾु वेठा दस्तार खे लाए रखी ऐं उन पीर सन जे पेरनि खे चुमियो ॾिनई चुमियो ॾेई हथनि खे चुमियो ॾेई वरी दस्तार खे पातई खलीफ़नि जो क़िबला जेको भाईअ ते चढ़ियल आहे वॾो मुजरिम आहे ऐं तव्हां इन खे चुमियो ॾियो पिया ऐं पेरनि ते अथई जे अबा इन जे जुर्म जी ॻाल्हि नथो करणु चाहियां मुंहिंजो इन सां वास्तो कोन्हे पर आउं इन जी हिमत खे ऐं अज़मत खे सलाम करियां थो ख़राज तहसीन पेश करियां थो हिन पीर सन जंहिं बि कम ते पेर रखियो आहे भाईअ ते चढ़ी वियो आहे मरण खणी ताईं पंहिंजो कदम पोइते न हटाए हिन मर्द खे सलाम करणु आयो मुर्स माण्हू थी वञ सुबुह जो दुआ घुरी शाम जो वञी बि पोयां किथे अदा ईअं कोन थींदो यकीन हिकिड़ी राति ॿी राति टी राति अरे मुझो मदीने जो साईं तो जे घर तशरीफ वठे वल्लाह मां समेना कतो ला असा भी सगोरा चवन था असी कसम खणो था मिठड़े रब करीम जो मिठे मोहम्मद करीम जे दरवाजे ते अरे तू तो उम्मती औलाद बच्चो है पर दुश्मन न गया रसूलुल्लाह ने दुश्मन के भी न मोटाया ना 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 कहीं ना तो हुजूर जी ज़बान थी कौन हो हा हा जेकी गुण हुजदा गुण हातिम ताई जी थी या हुजूर पाक कैद में काफर फास जी वया हुजूर पाक फरमाए कत्ल कयो असाब ने सगोरन जो तलवार म्यान मां निकरी पयो तलवार खाओ त हातिम ताई जी थी ता के ए अल्लाह दा हबीब ए हबीब किबरिया आ हातिम ताई जी थी आया मुजो अबो वो होंदो गरीबन यतीमन मिस्कीनन ज़ईफन जो हट दुखी हो मोहताज माण्हुनि जी मदद कंदो अल्लाह जा हबीब मुजो पियो सखियो आ उन जी न्याणी आया हुजूर पाक फरमायो हातिम ताई सखी अरबस्तान में हो वजन न्याणी के आजाद कयो जे किबला औ अकेली कोन आया हबीब किबरा वंग सां आया हुजूर पाक फरमाए तो वंग के आजाद करे छदियो